लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोर जे मुलाज़िमनि पारां मसइलनि जे हल लाइ अॼु ॿिए ॾींहुं बि रैली कढी एडमिनिस्ट्रेशन ब्लॉक अंदरि धरणो हणी नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻवाणनि जो चवणो त लम्स कॉलोनी में क्वार्टरनि जी रिपेयरिंग, मुलाज़िमनि जी औलाद लाइ पब्लिक स्कूल जो क़याम ऐं ॿिनि यूनिवर्सिटियुनि वांगुरु लम्स मुलाज़िमनि खे बि हाउसिंग सोसाइटी ॾियण समेत ॿिनि मसइलनि जे हल ताईं एहतजाजी तहरीक जारी रहंदी। एहतजाज दौरान लम्स ऑफिसर एसोसिएशन सदर फतेह मोहम्मद अब्बासी अॻवान सां मिली खेनि ॻाल्हियुनि लाइ राज़ी करे वरितो, जंहिंखां पोइ वीसी ऑफिस में प्रो वाइस चांसलर डॉक्टर अकरमदीन उजण ऐं रजिस्ट्रार डॉक्टर स्वरूप सां कामयाब ॻाल्हियूं कयूं वियूं। मुलाज़िमनि खे समूरा मसइला हल करण जो यकीन ॾियारियो वियो, जंहिंखां पोइ धरणो ख़त्म कियो वियो। मसला ये असांजा हल थिया आहिनि। 350 एकड़ इकराम साहब जेको सो कंहिं वक़्त में गवर्नर हाउस में असांजी ज़मीन असांजे लाइ थी, जेका हिन लम्स जे बैक साइड में पोयां आहे ऐं उहा 350 एकड़ हिननि चयो आहे त असां कोर्टनि जे थ्रू DC जे थ्रू ऐं कंहिं बि पंहिंजे सोर्स हलाए ऐं उहा ज़मीन आजी करे उहा तव्हांखे वठी ईंदासीं, उहो मसइलो तव्हांजो हल कराईंदासीं। उन लाइ कमेटी जोड़ी अथनि 5 माण्हुनि ते। असांजी कॉलोनी जो जेको रिपेयर जो मसइलो आहे उहो फौरी तौर ते हिननि जेको सो चयो आहे रिपेयर शुरू कईंदा D टाइप क्वार्टर जी, उनखां पोइ वरी बंगलनि जी थींदी 15 ॾींहंनि खां पोइ, ऐं टेंडर हुनजो थी वियो आहे स्कूल जो, पब्लिक स्कूल जो, जेको उहो बि फौरी तौर ते तव्हांजो कमु थी वेंदो। ऐं ॿियो आहे मसइलो इहो डेटा एंट्री ऑपरेटर जो, उन जे लाइ जेके बि हुन जूं क्राइटेरिया आहे उहा जंहिंजी बि पूरी हूंदी उनखे फौरी तौर ते उहो कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।